हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंजा असां 9 पार्ट कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असीं 10 पार्ट कंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे कथा हासिलु न थी आहे त तव्हां 0331311098 ते कॉन्टेक्ट कंदा। असीं तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं, जंहिंजे ज़रिए तव्हां ग्रुप में शामिल थी करे कथा हासिलु करे सघो था। अचो त अॼु जी कथा शुरू कयूं। 23 तारीख़ 9 महीनो 2002 मेले में घरनि ते भगत विरसी मल, जेको प्रभु जो तमामु प्यारो भगत हो, जिन घरनि ते चमत्कारनि जी ॻाल्हि कंदे ॿुधायो त 14 साल अॻु में मां मतिलबु त भगत विरसीमल कोराणी, गुरु संतोषपुरी, भगत हासूमल गॾिजी घरनि ते आयासीं त भगत हासूमल चयो त पाण सभिनी हिते मेलो लॻायूं, पर पाणी त कोन आहे, पाणी खां सवाइ मेलो कीअं लॻंदो। कुझु कलाक खां पोइ भगत विरसीमल ॿुधायो त आउं जंगल जे ख़्याल सां उते वियसि त उतां हिकिड़ो आवाज़ु आयो, जेको सरण वारे पासे ॾांहुं हो। जॾहिं मूं सरण वारे पासे वञी ॾिठो त सरण मां पाणी वही रहियो आहे। हथ मुंहुं धोई पाणी पी जल्दी अची गुरु संतोषपुरी ऐं भगत हासूमल खे ॿुधायो त सरण वहे पई, ऐं पिणु चयो त गुरु तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वरिती, हाणे पाण मेलो लॻाए सघूं था। गुरु संतोषपुरी त पाण माठ में हो, पर भगत हासूमल चयो त विरसीमल तूं कहिड़ी मज़ाक पियो करीं, हिते त ककर जो नालो बि न आहे ऐं हथ मुंहुं धोई आयो आहीं, सरण मां पाणी पियो वहे, इहो कीअं? हल भले तव्हां हली ॾिसो, भगत साईं चयो। पोइ गुरु संतोषपुरी ऐं भगत टई गॾिजी करे उते आया ऐं ॾिसनि त वाक़ई सरण मां पाणी वहे पियो। पोइ गुरु जी त जय जयकार करण लॻा, ॾाढा ख़ुशि थिया ऐं चवण लॻा त हाणे ज़रूरु मेलो लॻाइणु घुरिजे। अहिड़ी तरह गुरु बालपुरी सिध सवाईअ तमामु अनेक प्रकारनि जूं लीलाऊं ॾेखारियूं, जेके भक्तनि खे साईं जी तरफ़ भरोसो ॾियारीनि थियूं। अचो त हिकु ॿियो वाक़ियो ॿुधूं। जीराम दास कलवाणीअ जा उज़वा ठीकु। साईं गुरु बालपुरी उन्हनि ते कीअं कृपा कई, अचो त ॿुधूं। लेखू भगत ॿुधायो त जीराम दास कलवाणी जे टंगनि ऐं ॿान कमु करणु छॾे ॾिनो ऐं लेखू मल जीराम दास खे वठी घरनि ते ॾहो कढियो। पोइ जॾहिं 4 या 5 ॾींहं गुज़रिया त राति जो ॿई ॼणा सुता पिया हुआ त लेखू मल खे ख़्याल में आयो त तुंहिंजा कपिड़ा ख़राब थी विया आहिनि। पोइ लेखू मल भगत सोचियो त मथां चादर खणी विझां, ऐं जीअं ई विझां त जोत पई ॿरे। वरी जॾहिं चादर लाहियां त ॾिसे त जोत विसामी पई आहे। ईअं 4-5 दफ़ा मथां विझी ॾिठमि त जोत ॿरे पई। पोइ मूं उथी करे जीराम दास खे चयो त पाणी जो मोरियो जेको गुरु समाध वटि रखियलु आहे, उथी खणी अचु, आउं सनानु कयां। जीराम दास वणायो त आउं पाण लाचार आहियां, उन करे तूं पाण मूंखे काकोस कराईंदो आहीं, आउं मोरियो कीअं खणी अचां। पोइ लेखू मल भगत जे बार चवण ते जीराम दास भगत जी कृपा सां उथी खड़ो थियो। गुरु बालपुरी जी हुन ते ॾाढी महिर थी ऐं जल्द वञी अंदरां मोरियो खणी आयो ऐं ॿारे पाणी गरम करे लेखूमल खे ॾिनो। लेखूमल सनानु करे ऐं पोइ ॿई ॾाढा ख़ुशि थिया त साईं जी करामत त ॾिसो कीअं टंगूं ठीकु थियूं आहिनि।
पोइ साईं जी जय जयकार करण लगा, हर कंहिंसां साईं जी सारा करण लगा। बोल श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई की जय। प्यारी साध संगत जी, इहा हुई अॼु जी महिमा। ऐं तव्हां सभिनी खे वेनती कजे थी त तव्हां नाम सिमरन ज़रूरु नाम सिमरन सां तव्हां जुड़ो। 15 खां 10 मिंट सिर्फ़ु हरि नाम जो जाप ज़रूरु कयो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। छाकाणि त असांजो ई कथा जो मक़सदु ई तव्हांखे नाम सां जुड़ण जो आहे। तंहिं करे तव्हां ज़रूरु थोरो वक़्तु कढी करे हरि नाम जो जाप कयो। धन्यवाद।